मातली जे तक PS 70 ते नंढी चूंड लाइ पोलिंग जो अमल जारी आहे। वोटिंग बिना के वक़्फे जे शाम 5 वॻे ताईं जारी रहंदी। 5 उम्मीदवारनि में मुक़ाबलो आहे। पोलिंग जो अमल सुबुह 8 वॻे शुरू थियो, जेको शाम 5 वॻे ताईं जारी रहंदो। पीपुल्स पार्टी जो उम्मीदवार हाजी मोहम्मद डाडा हाले पोटो, JUI जे मौलाना गुल हसन ज़ोर, GDA जे शाहिद अहमद विर्क, पाबंदी मढ़ियल तहरीक लबैक पाकिस्तान जो उम्मीदवार पीर मोहम्मद अली जान सरहंदी ऐं मजलिस वहदतुल मुस्लिमीन जो उम्मीदवार असद लगारी में मुक़ाबलो आहे। PS 70 मातली जे तक रजिस्टर्ड वोटनि जो अंग 1,66,809 आहे। ज़मनी इलेक्शन लाइ कुल 123 पोलिंग स्टेशन्स क़ाइम कयूं वयूं आहिनि, जिन मां 41 पोलिंग स्टेशन्स खे हसास जॾहिं त 12 पोलिंग स्टेशन्स खे इंतिहाई हसास करार ॾिनो वियो आहे। तक में पुलिस ऐं रेंजर्स जा जवान सिक्योरिटी जा फ़र्ज़ सरअंजाम ॾेई रहिया आहिनि। मजमूई तौर 1,671 पुलिस एहलकार ऐं 395 रेंजर्स एहलकार इलेक्शन दौरान सिक्योरिटी जा फ़र्ज़ निभाए रहिया आहिनि। नंढी चूंड के नज़र में रखंदे इंतजामिया पारां अॼु मातली में आम मोकल कई वई आहे। वाज़े रहे त पीपुल्स पार्टी जे MPA बशीर अहमद हालेपोटो जी वफ़ात सबबि मातली जी सूबाई सीट ख़ाली थी हुई।